इनकम टैक्स तो ज्यादातर लगेगा बड़े जमींदारों पे, छोटे पे नहीं लगेगा, मगर फिर भी वो लगाने जा रहे हैं और लगाना पड़ेगा। IMF का जिसे कहते हैं ना एक शर्त है वो, तो वी आर फाइन, वी आर रेडी विद द कंडीशंस ऑफ गोइंग इनटू इट, मगर ऑब्वियसली वी विल लुक एट इट एंड वो प्रोविंशियल गवर्नमेंट्स के हैंड में होगा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त कुझु दोस्तनि खे सम्झ में नथो अचे, उहे इनकम टैक्स लॻाइण तरफ़ वञी रहिया आहिनि। वॾनि ज़िम्मेवारनि ते इनकम टैक्स लॻंदो IMF जो शर्त आहे। लाहौर में तकरीब खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त हू आज़ाद सहाफ़त सां गॾु आहे। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे, जेका वॾी ताक़त आहे। अवाम सोशल मीडिया ते पंहिंजा मसला रखी सघे थो। सोशल मीडिया में बि ग्रुपिंग नज़र अचे पई। जेतिरी तनक़ीद मथस थींदी आहे, एतिरी कंहिं ॿिए ते नाहे कई वेंदी। ज़िंदगी में ॾुखियो वक़्तु ईंदो आहे, उन जो मुक़ाबिलो करणो पवंदो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो पंहिंजी ज़िंदगीअ में केतिरनि ई आज़माइशुनि खे मुंहुं ॾिनो ऐं सॼी ज़िंदगी हालतुनि सां विढ़ंदी रही। अरब रुपए से ये 3 महीने का अपने गरीब बिजली के सार्फिन जो 92% है, 92% हैं घरेलू सार्फिन, उनको ये रिलीफ दिया जा रहा है। आइंदा के लिए रिलीफ का एक ही तरीका है और कोई तरीका नहीं। जो करप्शन की नजर अरबों खरबों हो रहे हैं, वो करप्शन बंद की जाए। वफ़ाक़ी हुकूमत 200 यूनिट्स ताईं बिजली इस्तेमाल कंदड़ वापेदारनि लाइ बिजली जी क़ीमत वधाइण जो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायत ते वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन समरी ज़रिए अघ वापसि वठण जी मंज़ूरी ॾेई छॾी। हुकूमती फ़ैसिले तहत जुलाई खां सेप्टेम्बर 2024 ताईं सार्फिन खे 50 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी वेंदी। असां पंहिंजी सियासत कुर्बान करे मुल्क खे ॾेवालो थियण खां बचायो। गुज़िरियल हुकूमत सियासत खे बचाइण लाइ रियासत खे दाव ते लॻाए छॾियो। बर्तानिया मां आयल 190 मिलियन पाउंड ते हथ साफ़ कया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में तवानाई जे हवाले सां तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल हुकूमत में करप्शन जे ख़ात्मे बदिरां करप्शन जा वॾा स्कैंडल साम्हूं आया। 75 साल गुज़री वञण बावजूद पाकिस्तान अॼु बि साॻी सूरत हाल में आहे। हुकूमत मुल्क खे मसइलनि मां कढण लाइ ॾींहं राति महिनत करे रही आहे। ॻुझे इदारे खे शहरनि जी कॉल ट्रेस करण ऐं मैसेजिस में मुदाख़लत जो इख्तियार मिली वियो। वफ़ाक़ी हुकूमत शहरनि जी फोन कॉल ॿुधण या ट्रेस करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन समरी ज़रिए मंज़ूरी ॾींदे चयो त क़ौमी सलामती जे मफ़ाद में कंहिं ॾोह खे नज़र में रखंदे ॻुझनि इदारनि खे कॉल ट्रेस करण जी इजाज़त ॾिनी वई। ॻुझो इदारो कॉल ट्रेस या मैसेजिस में मुदाख़लत लाइ 8 ग्रेड खां घटि वारो ऑफिसर मुक़ररु न कंदो। क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर उमर अयूब ॻुझे इदारे खे फोन टैपिंग जी इजाज़त ॾियण वारो नोटिफिकेशन अदालत में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। उमर अयूब चयो आहे त शहबाज हुकूमत अहिड़े फ़ैसिले सां पंहिंजी साह वारी रग काटे छॾी आहे। अख़्तियार ॾियण वारा पाण बि कॉल ट्रेसिंग जे वकड़ में अची सघनि था। कॉल ट्रेसिंग जो इख्तियार ॾींदड़ जेल वेंदा, अदालतुनि जा चकर काटींदे नज़र ईंदा। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾे वठि, कैप्टन शहीद, 2 दहशतगर्द मारिजी विया। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त दहशतगर्दनि जी फायरिंग में कैप्टन मोहम्मद उसामा बिन अरशद शहीद थी वियो। 24 वरियनि जे कैप्टन मोहम्मद उसामा जो तालुक़ रावलपिंडी सां हो। मोहम्मद उसामा दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहादत माणी, 2 दहशतगर्द बि मारिजी विया। सुन्नी इतिहाद काउंसिल खे मखसूस सीटूं मिलंदियूं या न, सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में फुल कोर्ट बेंच वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ
फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। चीफ जस्टिस रिमार्क्स न त फ़ैसिलो कॾहिं ॿुधायो वेंदो, फ़िलहाल कुझु नथो चई सघिजे। फ़ैसिलो ॿुधाइण बाबति जजिस सां मुशावरत कंदासीं। अदालती अमले धुरियुनि खे आगाही ॾींदे चयो त मुख़्तसिर फ़ैसिलो अॼु न ॿुधायो वेंदो। वकील जे दलीलुनि खे मञियो त सुन्नी इतिहाद काउंसिल खे हिकु सीट बि न मिलंदी। सुन्नी इतिहाद काउंसिल जी का बि जनरल सीट नाहे। दलीलुनि मूजिबि अव्हां खे कीअं मख़सूस सीटूं मिली सघनि थियूं। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा सुन्नी इतिहाद काउंसिल जो वकील फैसल सिद्दीकी खां सवाल। जस्टिस अतर मिनोला रिमार्क्स न त छा 8 फ़रवरी वारियूं चूंडूं नॉर्मल हालतुनि में थियूं हुयूं। हिकु वॾी सियासी पार्टीअ खे पंहिंजा माण्हू ॿी पार्टीअ में छो शामिल कराइणा पिया। चूंडुनि खे शफ़ाफ़ बणाइण ज़रूरी आहे। हिकु सियासी पार्टीअ खे वोट मिलियो पर उन खे चूंड अमल खां ई ॿाहिरि कढियो वियो। ॻाल्हि हिकु सियासी पार्टीअ जी न पर अवाम जे वोटनि जी आहे। छा ख़ामोश वेही अवाम जे हक़नि ते धाड़ो लॻणगियूं। मख़सूस सीटुनि ते सुन्नी इतिहाद काउंसिल जो हक़ आहे। कंहिं बि पार्टीअ खे खटियल सीटुनि खां वधीक सीटूं ॾियणु मुनासिब नाहे। उमीद आहे त मुख़्तसिर फ़ैसिलो जल्द ईंदो ऐं सीटूं असांखे मिलंदियूं। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर ख़ान चयो आहे त मख़सूस सीटुनि जे करे ख़ैबर पख्तूनख्वा में सेनेट चूंडूं नाहिनि थी सघियूं। सलमान अकरम राजा जो चवणु आहे त ही केस सियासी पार्टी न पर अवाम जो हक़ आहे। असां वाज़े अंदाज़ में अदालत खां अवाम जो हक़ घुरियो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां बदतरीन नाइंसाफ़ी थी। शहीद ऐं संदसि ख़ानदान खे इंसाफ़ मिलंदे 40 साल लॻी विया। शहीद भुट्टो खे ॾिनल सज़ा कलअदम करार ॾियणु घुर्जे हा। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी अॻवान शाज़िया मरी चयो त मौलवी मुश्ताक जो फ़ैसिलो बदनीयती ते ॿधल हो। फ़ैसिले में वाज़े कयो त ज़ियाउल हक़ आइन जी भञकड़ी कई। क़ौम सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो पढ़े त कीअं लीडर खे फाही चाढ़ियो वियो। हू सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां कनि था। आसिफ अली ज़रदारी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो रेफरेंस सुप्रीम कोर्ट मोकिले तारीख़ी फ़ैसिलो कयो। बेनज़ीर भुट्टो खे इंसाफ़ न मिलियो पर हुन कॾहिं इदारनि ते हमिलो न कयो। इदारनि ते हमले बदिरां बेनज़ीर जलावतनी जो रस्तो इख़्तियार कयो। सिंध में घुट ऐं ॿूसड़ खां पोइ चौमासे जी बरसातुनि जो सिलसिलो शुरू। किथे हल्की त किथे तेज़ वसकारो। राजधानी वारे शहर कराची में बि ककर वसी पिया। सदर आई चंद्रीगढ़ रोड, ओल्ड सिटी एरिया, क्लिफ्टन, डिफेंस, सरजानी, नाज़माबाद, लांढी, औरंगी टाउन, कोरंगी, मलीर, गुलिस्तान जौहर, गुलशन इकबाल, सचल ॻोठ, कायदाबाद, FB एरिया, सफूरा, पहलवान ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात खां पोइ शहरियुनि सुख जो साह खंयो। ठटे सामारे नवकोट ऐं भरपासे वारे इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात पई। नंगर पार्कर में विझ किरण सबबि 2 ॼणा फोत। NDA में बरसातुनि दौरान शहरी ॿोॾ ऐं नदी नालनि में चाढ़ जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। नेशनल एमरजेंसी ऑपरेशन सेंटर अलर्ट जारी कंदे चयो त बरसातुनि सबबि कराची, हैदराबाद, ठट्टो, उमरकोट, बदीन, मिठी, थरपारकर ऐं कश्मीर जा इलाइक़ा मुतासिर थी सघनि था। बरसातुनि सबबि मक़ामी अर्बन फ्लडिंग, नदियुनि नालनि में विचोले दर्जे जी ॿोॾ अची सघे थी। सिंध हुकूमत मॉनसून दौरान कंहिं बि सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ अलर्ट आहे। सिंध हुकूमत तरफ़ां PTMA ऐं बहालीअ वारो खातो कमु करे रहियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त मंशियात जे रोकथाम लाइ ॿियनि सूबनि सां गॾिजी कमु कयो वेंदो। मुख़्तलिफ़ कंपनीज़ जा फूड डिलीवरी बॉयज़ बैग में मंशियात सप्लाई कंदा आहिनि। 4 बैंक अकाउंट्स बि पकड़िया आहिनि जिन में मंशियात जा पैसा आया आहिनि। इस्लामाबाद में मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाईअ लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे ख़त लिखंदासीं। इद्दत केस में अपीलुनि ते 12 जुलाई ताईं फ़ैसिलो करण जो इस्लामाबाद हाई कोर्ट जो अॻूणो फ़ैसिलो बरक़रार। इस्लामाबाद हाई कोर्ट ख़ाबर मानिका जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो।
इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले बाद डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में ख़ावर मानिका जे वकील जी दरख़्वास्त रद्द कई वई। जज अफज़ल मधूका चयो त हाई कोर्ट खां डायरेक्शन अची वई आहे, असां केस ॿुधंदासीं। बुशरा बीबी जे अॻोणे मुड़ुस ख़ावर मानिका चयो आहे त पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी निकाह केस जा जवाबदार आहिनि। निकाह जो कूड़ लिकाए ओलह जे मुल्कनि जा मिसाल ॾियनि था। पीटीआई बानी 7 जनवरी ते निकाह जी तरदीद कई ऐं 18 फरवरी ते ॿीहर निकाह कयो। उन जी तलाक जी ख़बर ॿुधी वालदा अस्पताल पहुती, जेका बाद में फोत थी वई। सुप्रीम कोर्ट नाअहली केस में बलोचिस्तान हुकूमत के कासिम सूरी जी मिल्कियतुनि जा तफ़सील पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। कासिम सूरी जे परॾे वञण ते वफ़ाक़ी हुकूमत ऐं एफआईए खे नोटिस बि जारी। चीफ जस्टिस रिमार्क्स कंदा आहिनि त कासिम सूरी हिकु ठहराउ खे जवाज़ बणाए बेएतमादी वारी रिथ खे रद्द कयो। कासिम सूरी जी मिल्कियत जा तफ़सील तलब कयूं था। वकील नईम बुखारी चयो त मिल्कियत जा तफ़सील घुराइण ते मुर्दो क़बर मां बि पेश थी वेंदो। अदालत अपील रद्द करे पाण मुरादो नोटिस वठे। वफ़ाक़ी हुकूमत 9 ऐं 10 मुहर्रमुल हराम ते आम मोकल जो ऐलान करे छॾियो। काबीना डिवीज़न पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब 16 ऐं 17 जुलाई ते समूरे मुल्क में आम मोकल हूंदी। सखर में हिंदू पंचायत जे अॻवाननि ऐं प्रिया कुमारी जे वारसनि जी एसएसपी सखर सां मुलाक़ात। एसएसपी सखर प्रिया कुमारी जे वारसनि ऐं हिंदू पंचायत जे वफ़द खां योमे आशूर ताईं मोहलत घुरी वरिती। मुखी ईश्वर लाल चयो त कश्मीर वासी हिंदू नौजवान बाज़ियाब थिया आहिनि। पुलिस में उम्मीद वधी वई आहे। हाणे माण्हू चवनि था त प्रिया कुमारी लाइ बि सुजाग थियो। एसएसपी अमजद शेख चयो त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ संदन कोशिशूं जारी आहिनि। पुलिस टीम अञा बि पंजाब में आहे। ठारूशाम में कठोर दिल पीउ पारां पंहिंजी मासूम न्याणीअ खे जेरे पूरण वारे केस में अॻभराई। पुलिस न्याणी जी क़बर कुशाईअ लाइ अदालत में दरख़्वास्त जमा कराए छॾी। पुलिस जी गिरफ़्तार जवाबदार तैयब उर्फ़ मच्छर राजपर खां जांच जारी। हैदराबाद जी सरकारी बैंक जे लॉकर मां दरगाह कलंदर लाल शहबाज जो सोन ऐं चांदी गुम थियण वारो मामलो। एंटी करप्शन टीम जी कार्रवाई। सोनारो धणी बख्श शेख गिरफ़्तार। एंटी करप्शन सर्कल ऑफिसर जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल सोनारे खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। बैंक जे लॉकर मां असली सोन गुम करे नकली सोन रखियो वियो हो। इन केस में दरगाह जो अॻूणो मैनेजर ज़ुबैर बलोच ऐं अली रज़ा गोपांग नाले शख़्स अॻु गिरफ़्तार कया विया हुआ। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन मोहसिन नक़वी सां वाइट बॉल जे हेड कोच गैरी क्रिस्टन, रेड बॉल जे कोच जेसन ग्लेप्सी ऐं असिस्टेंट कोच अज़हर महमूद जी मुलाक़ात। परॾेही कोचिस टीम जी कारकर्दगी बहितर बणाइण वारे प्लान खां पीसीबी चेयरमैन खे आगाह कयो। बैटिंग, बॉलिंग ऐं फील्डिंग खे बहितर बणाइण लाइ जामे प्लान वाज़े करण जो फ़ैसिलो। मोहसिन नक़वी चयो त कोचिस ते एतमाद आहे। रांदीगरनि जी कारकर्दगी बहितर करण लाइ सहकार कंदासीं। ऐं सामूंडी तूफ़ान बैरल अमेरिका जे ॾखण रियासतुनि में तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ हादसनि में फ़ौतुनि जो अंग वधी 10 थी वियो। अमेरिकी परॾेही खाते मूजिब सामूंडी तूफ़ान खां पोइ 30 लख माण्हू बिजली जी सहूलत खां महरूम बणियल आहिनि। 1100 खां वधीक उॾामूं बि मुलतवी। तेज़ हवाउनि सबबि घरनि खे बि नुक़सानु पहुतो।